सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पंहिंजे करे असां जेकॾहिं अॻु में कीअं बि आहियूं उन सां कोई फ़र्क़ु न पवंदो, लेकिन हाणे असांखे चङो थियणो आहे, हाणे असांखे बहितर थियणो आहे। आम तौर असां इंसान जेके बि आहियूं असां नज़र पाण ते न रखंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं ॿियो छा थो करे, मूंखे बसि उहो करिणो आहे, ॿियो कीअं थो हले, असां उन चक्कर में जल्दी अची वेंदा आहियूं। असां गिला बि ॿियनि जी कंदा आहियूं, नेकी बि ॿियनि जी कंदा आहियूं, कॾहिं पंहिंजो पाण खे न ॾिसंदा आहियूं त मां कीअं आहियां। इन करे पाण खे ॾिसण जो मौक़ो ई न मिलंदो आहे, ऐं जॾहिं ॿिए खे ॾिसंदा आहियूं त पोइ असां पंहिंजो पाण खे सभु भुलिजी वेंदा आहियूं। जंहिं घड़ी पाण खे भुलिजंदा आहियूं पोइ जे असां ॿिए खे ॾिसंदा आहियूं, पहिरियों असां ॿियनि ते ॻाल्हाईंदा आहियूं, गिला बि ॿियनि जी, नेकी बि ॿियनि जी, पोइ ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिकिड़ी असां में अहिड़ी ख़राबु आदत पइजी वेंदी आहे जेका असांखे पूरो करे रखंदी आहे, ऐं उहा आदत जेका पवंदी आहे उहा असांखे पवंदी आहे चुगली जी। त कंहिं हिकु कुझु ॻाल्हायो या चयो, कंहिंजी ख़बर पई, असां उहा ॻाल्हि ॿिए ताईं पहुचाए छॾी, ॿिए जा कन भरे छॾियासीं। हक़ीक़त में इहो वॾे में वॾो पाप अची वेंदो आहे विच में, जेको पूरो करे रखंदो आहे। छाकाणि जेकॾहिं असां कोई चङो कमु कंदा आहियूं या मंदो कमु कंदा आहियूं त पोइ उनजो हिकु पुञ हूंदो आहे या हिकु पाप हूंदो आहे। चङो कमु कंदा आहियूं असांखे उहो पुञ मिलंदो आहे, ग़लति कमु कंदा आहियूं असांखे उहो पाप लॻंदो आहे। लेकिन जॾहिं असां चुगली हणंदा आहियूं, कंहिं हिकु ॻाल्हायो, असां हुनखे वधाए करे या कुझु कन भरे करे ॿिए खे चई छॾियोसीं, त पोइ जीअं चुगली हईंसीं उनजो पाण में झगड़ो थी पियो, ऐं पोइ जीअं उनजो थोरो झगड़ो थियो या उन्हनि में मन मोटाव पैदा थियो, निफ़रत थी, त जेको जेको उनजो नेगेटिव दिमाग़ हलंदो, ग़लति सोच हलंदी, जेको उन्हनि में झगड़ो थींदो, जेको उन्हनि पाण में हिकु ॿिए जा निफ़रत पैदा थींदी, उन त ॿिन्ही पासनि जी, पर उन जे करे जेको ॿियनि में निफ़रत पैदा थींदी, उहो सॼो पाप पंहिंजो पाण असांजे गले में हलियो ईंदो आहे। जॾहिं उहो सभिनी जो पाप गॾिजी करे ईंदो आहे त पोइ केतिरा ई पाप गॾिजी करे असांजे जीवन में ईंदा आहिनि, ऐं पोइ जेकी जेको असां ॿियनि सां कंदा आहियूं, जो असांजे करे ॿियनि सां थींदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते असांजी ज़िंदगी ओड़ी थी वेंदी आहे, ऐं पोइ ओतिरो झगड़ो ऐं निफ़रत असांजी पंहिंजो पाण में थी वेंदी आहे।